अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि सभिनि जा? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? सो अॼु असां वरी ग्रामर जो हिकिड़ो नओं सबक़ु पढ़ंदासीं। ठीकु आहे। सो असां ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ पढ़ी चुका आहियूं ऐं ग्रामर छा आहे, छा खे चइबो आहे ऐं ग्रामर छो सिखिजे, इहो बि असां पढ़ी चुका आहियूं। अॼु असां पढ़ंदासीं हिकिड़ो नओं सबक़ु ग्रामर जो, उहो आहे जिन्सूं। जिन्स, जिन्सूं उनजो जमा थींदो। ठीकु आहे। त असां जेके बि इस्म ज़मीर रोज़ानो ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजी असांजी ॻाल्हि रोज़मर्रा जी ॻाल्हि ॿोल में इस्तेमालु थींदा आहिनि। जिन्स जे लिहाज़ खां उन्हनि जा 2 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो आहे जिन्स मुज़क्कर, ॿियो आहे जिन्स मोनिस। हाणे ॾिसो त जेकॾहिं असां कुझु मिसाल था वठूं, मर्द आयो, औरत आई, घोड़ो डोड़ियो, घोड़ी डोड़ी। ठीकु आहे। त इन में मर्द ऐं घोड़ो मुज़क्कर आहिनि। ठीकु आहे। त उन्हनि जी जिन्स थींदी मुज़क्कर, ऐं घोड़ी ऐं औरत इहे मोनिस आहिनि, त उन्हनि जी जिन्स मोनिस आहे। यानी घोड़ो ऐं मर्द नर आहे, यानी मेल, उनखे चवंदासीं इस्म मुज़क्कर, ऐं घोड़ी ऐं औरत मादी आहे यानी फीमेल, त उनखे चवंदासीं असां जिन्स मोनिस या इस्म मोनिस। ठीकु आहे। उनखां पोइ ॾिसो ॿिया जेके आहिनि मिसाल, हू आयो, हूअ आई, जो आयो सो वियो, जा आई सा वई। त हू ऐं हूअ, जा ऐं सा, ठीकु आहे, हू ऐं जो ऐं सो, इहे थींदा मुज़क्कर लफ़्ज़। इन्हनि खे इस्म मुज़क्कर चइबो, ऐं जा सा इन्हनि खे असां चवंदासीं मोनिस। त यानी ज़मीर जा बि इहे ई साॻियूं 2 जिन्सूं आहिनि। मथे असां इस्म जूं 2 जिन्सूं पढ़ी आयासीं, हिते असां ज़मीर जूं 2 जिन्सूं था ॾिसूं। ठीकु आहे। त ज़मीर जूं बि इहे 2 साॻियूं जिन्सूं आहिनि। अॻियां ॾिसो कुझु ॿिया मिसाल था वठूं असां। मिसाल जे तौर ते खटोलो भॻो, खटोली भॻी, शीशो किरियो, शीशी किरी। त ॾिसो खटोलो ऐं शीशो इहे मुज़क्कर आहिनि, खटोली ऐं शीशी इहे मोनिस आहिनि। त हीअ बेजान शयूं आहिनि। खटोलो, शीशो, खटोली, शीशी इहे बेजान शयूं आहिनि। त इन जो मतिलबु आहे त बेजान शयुनि जा बि साॻियूं 2 जिन्सूं आहिनि, मुज़क्कर ऐं मोनिस। त इस्म ऐं ज़मीर जूं त 2 जिन्सूं आहिनि ई आहिनि। ठीकु आहे। मुज़क्कर ऐं मोनिस, जिन्स मुज़क्कर, जिन्स मोनिस। अहिड़ी तरह सां बेजान शयुनि जूं बि साॻियूं 2 जिन्सूं आहिनि, जिन्स मुज़क्कर ऐं जिन्स मोनिस। ऐं उनखां पोइ ॾिसो त कुझु तरीक़ा आहिनि मुज़क्कर ऐं मां मोनिस ठाहिण जा, मुज़क्कर जा मोनिस ठाहिण जा। मिसाल जे तौर ते जिन मुज़क्कर इस्मनि जे आख़िर में वाव अचे, उन्हनि जा मोनिस ठाहिण लाइ वाव हटाए ये हणिजे। ठीकु आहे। मुज़क्कर इस्म जिन जे आख़िर में वाव अचे, उनजो वाव हटाए जेकॾहिं उन जी जाइ ते ये हणिजे, त उहो उनजो मोनिस ठही पवंदो। मिसाल जे तौर ते घोड़ो लफ़्ज़ आहे, असां उनजो वाव हटाए जेकॾहिं ये हणंदासीं त ठहंदो घोड़ी, यानी उनजो मोनिस ठही वेंदो। अहिड़ी तरह सां छोकिरो, छोकिरी, खटोलो, खटोली। ठीकु आहे। ऊंधो, ऊंधी, नानो, नानी, ॾाॾो, ॾाॾी वग़ैरह। यानी पर इहो आहे जो हमेशह इहो रूल न आहे, किन किन लफ़्ज़नि में इहो क़ाइदो नथो हले। ठीकु आहे। पर अक्सर लफ़्ज़ ईअं थियनि था त जेके मुज़क्कर इस्म आहिनि उन्हनि जे आख़िर में अगरि वाव ईंदो हुजे त वाव हटाए ये हणण सां उन्हनि जो मोनिस ठही वेंदो आहे। जीअं कुझु मिसाल मूं तव्हांखे हिते ॿुधाया। उनखां पोइ ॾिसो त के लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जिन जो मोनिस जेको आहे उहो बेक़ाइदे आहे। मुज़क्कर जो मोनिस जो को क़ाइदो कोन्हे, को रूल न आहे। असां तइ नथा करे सघूं त हिन जो कहिड़ी शइ हटाए कहिड़ी शइ हिन में शामिलु कयूं त हीअ असांजो मोनिस ठहंदो, अहिड़ो कुझु बि न आहे। ठीकु आहे। उन्हनि में जीअं मिसाल कुझु हिते मिसाल मां नोट कया आहिनि, ऐं ॿी ॻाल्हि त नोट्स मां पाण ठाहींदी आहियां ग्रामर जे बुक्स मां। सो हिते मूं कुझु मिसाल नोट कया आहिनि, जीअं हाथी, हाथिण, मासी, मासड़, कां, कांवेली, गिदड़, गिदाड़ी, बघड़, बघियाड़ी। ठीकु आहे। त इहे जेके आहिनि इन्हनि जो को क़ाइदो ई कोन्हे, कंहिंजो मोनिस कीअं थो अचे, कंहिंजो मोनिस कीअं थो अचे। इन्हनि जे आख़िर में काई प्रॉपर काई हिकिड़ी शइ तइ थियल न आहे त हिन जो मोनिस कीअं ठहंदो। ठीकु आहे। उनखां पोइ आहे के वरी मुज़क्कर मोनिस बिल्कुलु ई निरायल आहिनि। यानी ॾिसो जीअं अबो अम्मा या बाबा अम्मा, बाबा जो मोनिस थींदो अम्मा, पर इन जो को क़ाइदो ई नथो ठहे त असां कहिड़ी शइ हटाए कहिड़ी शइ हणूं, कहिड़ी शइ खे असां चेंज कयूं, कहिड़ी शइ खे बदिलायूं। ठीकु आहे। अहिड़ो कुझु न आहे। भाउ भेण,
पुट धीअ, ज़ाल मुड़स, घटो रिढ, को क़ाइदो नाहे, कोई कानून नाहे, अजीब निराला आहिनि। त इहो ज़रूरी नाहे त हर वक़्तु मुज़क्कर जो मोनिस ठाहिण लाइ को क़ाइदो मुक़ररु हुजे। ठीकु आहे। अहिड़ी तरह सां बेशुमार मिसाल आहिनि जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिते असां सभु मेंशन नथा करे सघूं। त उनखां अलावा हाणे जे असां पढ़ियोसीं त जिन्स हूंदी छा आहे, त ठीकु आहे। जेके बि इस्म ऐं ज़मीर असां पंहिंजी रोज़मर्रा ॿोलीअ में ॻाल्हायूं था उन्हनि खे जेको आहे ॿिनि क़िस्मनि में विरहायो वियो आहे। उन्हनि जूं मुख्य यानी ख़ासि जेके जिन्सूं आहिनि उहे ॿ आहिनि, जिन्स मुज़क्कर ऐं जिन्स मोनिस। त जेके लफ़्ज़ नर आहिनि यानी मेल आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं मुज़क्कर, जेके लफ़्ज़ मादी आहिनि फीमेल आहिनि त उन्हनि खे असां चवंदासीं मोनिस। त असां जीअं पढ़ियोसीं त सिर्फ़ु मुज़क्कर ऐं मोनिस साह वारनि जे लाइ न आहे, जो असां जानवरनि जो मिसाल ॾियो या इंसाननि जो मिसाल ॾियो, बल्कि बेजान शयुनि जा बि आहिनि मुज़क्कर मोनिस। जीअं असां पढ़ियोसीं खटोलो, खटोली, शीशो, शीशी। ठीकु आहे। अहिड़ी तरह बेशुमार लफ़्ज़ आहिनि, तव्हां पाण प्रैक्टिस करे अहिड़ा मिसाल लिखी सघो था। मूंखे कंहिं इहो बि चयो त मां वाइट बोर्ड ते पढ़ायां, वाइट बोर्ड मूं वटि आहे कोन, पर जेकॾहिं मां वाइट बोर्ड अरेंज बि कयां त पोइ मुंहिंजो आवाज़ु जेको आहे कैमरा ताईं न पहुचंदो, वरी मूंखे हिकिड़ो उन जे लाइ माइक बि अरेंज करिणो पवंदो। सो फ़िलहालु मुंहिंजे लाइ इहो पॉसिबल न आहे। इन जे करे मूं पाण ई किताबनि मां कुझु नोट्स ठाहे करे तव्हां सां ज़बानी शेयर करण जी कोशिशि कई आहे। त इहो हमेशह यादि रखो त कुझु इस्म मुज़क्कर अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे आख़िर मां वाव हटाई ये हणबी आहे त उनजो जेको आहे मोनिस ठही वेंदो आहे। पर किन जा बेक़ाइदे मोनिस आहिनि, किन जा अजीब निराला मोनिस आहिनि। त को प्रॉपर रूल न आहे, कोई क़ाइदो न आहे हिकिड़ो तय थियलु त हीअं कंदो त लाज़मी हीअं थींदो। त इन करे बसि तव्हां इहो ज़हन में रखो त रोज़मर्रा ॿोलीअ में असां जेके इस्म ऐं ज़मीर ॻाल्हायूं था उन्हनि जूं ॿ मुख्य जिन्सूं आहिनि, उन्हनि खे ॿिनि मुख्य जिन्सनि में विरहायो वियो आहे, इस्म मुज़क्कर ऐं इस्म मोनिस। त मेल नर जेको आहे उनखे चवंदासीं असां मुज़क्कर, ऐं फीमेल मादी उनखे असां चवंदासीं मोनिस। त ईअं के माण्हू इलाही गड़बड़ था कनि मुज़क्कर मोनिस ठाहिण में। मूं अक्सर क्लासनि में ॾिठो आहे, अक्सर कुझु टीचर्स जो कमु ॾिठो आहे, कुझु ॿारनि जो पेरेंट्स जो। त मां तव्हां सभिनी खे इहो ऑफर थी कयां, या मां तव्हांखे खुली दावत थी ॾियां त किन मुज़क्कर जा मोनिस अगरि तव्हांखे नथा अचनि तव्हां प्लीज़ कमेंट में लिखो, मां उनजो सही जवाबु तव्हांखे ॿुधाईंदसि या मुंहिंजे तरफ़ां तव्हांजी हेल्प थींदी। छो त मां हीअ पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत जो जेको कमु खयों आहे त इन जे सिलसिले में मां तव्हां सां ॿधियलु आहियां। जेके बि तव्हांखे लफ़्ज़नि जा मुज़क्कर जा मोनिस न अचनि, मोनिस जा मुज़क्कर ख़बर न पवनि, किन जा आहिनि किन जा हूंदा बि न आहिनि, के मुज़क्कर मोनिस हूंदा बि न आहिनि हिक ॿिए जा, लाज़मी न आहे त हर लफ़्ज़ जो मुज़क्कर मोनिस हुजे, तंहिंजे करे इहो ख़्यालु रखिणो आहे। सो मूंखे उमेदु आहे त हीअ जिन्सूं जेके ॿ जिन्सूं आहिनि इस्म ऐं ज़मीर जूं मुज़क्कर ऐं मोनिस तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं वरी बि चवां थी त जेको सम्झ में न अचे कमेंट में लिखो, मां तव्हां सां ॿधियलु आहियां, मां तव्हांखे पंहिंजे वस आहर पंहिंजी मालूमात आहर मां तव्हां सां शेयर कंदमि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी गॾु आहियूं। अलाह भाई।